नवांखे थाणो बुलाग खान मां ख़बर ॾियूं पिया जिते अस्पताल में ॿारड़ी फौत थी वई आहे। एम्बुलेंस न मिलण सबबि वारिस लाश मोटरसाइकिल ते खणाए विया आहिनि। थाणो बुलाग खान मां अवांखे ख़बर ॾियूं पिया जुंगशाई जे ॻोठ हुसैन जाखरो जी ॿारड़ी हुमेरा झटकनि जी बीमारी सबबि थाणो बुलाग खान में अस्पताल में फौत थी वई आहे। एम्बुलेंस न मिलण सबबि वारिस लाश मोटरसाइकिल ते खणाए विया आहिनि। अस्पताल इंतजामिया पारां एम्बुलेंस न मिली गुरबत सबब वारिस ॿाड़ीअ जो लाश मोटरसाइकिल ते खणाए विया आहिनि। अहम ख़बर अवां ताईं पहुचाए पिया थाणो बुलाग खान खां। उन जा वधीक तफ़सील मालूम कंदासीं। एसएस लाइन ते मौजूद आहे थाणो बुलाग खान खां KTN न्यूज़ जो रिपोर्टर गुलाम मुस्तफ़ा मेमण। जी गुलाम मुस्तफ़ा, छा तफ़सील आहिनि? जी रोशनी, नूरियाबाद वेझो ठट्टे ज़िले जी यूसी आहे जुंगशाई। उन जो अकरो मकान इलाइक़ो आहे। उन जो ॻोठ आहे हुसैन जाखरो। उन जो रहवासी गरीब पोरियत आहे चनीसा जाखरो। उन जी 3 वरनि जी नियाणी हुमेरा खे नूरियाबाद जे 30 बेड अस्पताल में झटकनि जी बीमारी सबबि बेहोशी खां वारी हालत में 30 किलोमीटर परे ॻोठ आहे उन खां मोटरसाइकिल ते आंदो हुयो। जिते पहुचण शर्त उहा नियाणी जेका आहे उन दम धणी हवाले कयो। नियाणी जो लाश वापसि मोटरसाइकिल ते खणाए विया। अस्पताल इंतजामिया उन्हनि खे गुरबत सबबि खेन एम्बुलेंस फराहम न कई। उन्हनि वटि तेल जेतिरा पैसा बि न हुआ। उन करे उन मिस्किन माण्हुनि वटि जेको सो उहे पंहिंजो नियाणी जो लाश आहे उहा जेको सो मोटरसाइकिल ते खणाए विया। ऐं पंहिंजो तव्हांखे ॿुधाईंदो हलां त नूरियाबाद जेका एरिया आहे उहा वॾे में वॾी सनती एरिया आहे हिन इलाइक़े जी। पर उते मक़ामी माण्हुनि जे लाइ जिते रोज़गार जा दरवाज़ा बंदि आहिनि उते खेनि बुनियादी सहूलियतूं जेके आहिनि सिहत तइलीम पीअण जो पाणी जी जेका आहे उन खां जेको सो महरूम रखियो वियो आहे। हीअ अस्पताल जेका ॿुधाईंदो हलां त उहा सनती एरिया जे विच में ऐं मोटरवे M9 जे बिल्कुलु वेझो आहे। हिते रोज़ानू केतिरा ई हादसा थियनि था ऐं हिन कोस्तानी पटीअ में सवे ॻोठ आहिनि। पर अस्पताल में हितां जे रहवासियुनि लाइ के बि सहूलियतूं न आहिनि। जॾहिं खां वठी अस्पताल ठही आहे त हुनजी AC जेका आहे उहा CM साहिब जे टेबल ते पियल आहे पर उहा मंज़ूर न कई वई आहे। हिन अस्पताल में 2 एम्बुलेंसूं मौजूदु आहिनि। रोशनी तव्हां ॿुधाईंदो हलां त उन्हनि अस्पताल उन जेका एम्बुलेंस आहे उन में जेके ड्राइवर मुक़ररु थियल आहिनि उन्हनि जी जेका दिहाड़ी जेका आहे उहा 100 रुपया डेली दिहाड़ी आहे ऐं उन्हनि खे 3000 रुपया महीनो जेको सो उन मिलंदी आहे। ऐं हिन वक़्तु जेको उन अस्पताल में सहूलियत न हुअण करे रहवासी जेके आहिनि उहे कराची हैदराबाद कोटड़ी ऐं जामशोरे जेको सो इलाज लाइ वञनि था। पर अॼु जेको सो हीउ वाक़ियो पेश आयो आहे महसूम जेका नियाणी आहे हुमेरा उनजो जेको लाश आहे उहो मोटरसाइकिल ते उनजा वारस खणाए विया। वारसनि जो मुखबियो आयो आहे त असां पंहिंजी नियाणीअ खे झटकनि वारी हालत खां पोइ अस्पताल आंदोसीं पर हुन उते जेको अस्पताल पहुचंदे ई दम ॾिनो पर अस्पताल इंतजामिया असांखे एम्बुलेंस फराहम न कई। जी रोशनी। त गुलाम मुस्तफ़ा गॾोगॾु असांखे इहो ॿुधाइजो छा ॿाड़ीअ जे वारसनि अस्पताल इंतजामिया खां एम्बुलेंस घुरी हुई? जी बिल्कुलु इहा ॻाल्हि मालूम थी आहे त हुननि एम्बुलेंस घुरी पर हुननि एम्बुलेंस खां इनकार करे छॾियो छो त हू गुरबत सबबि जो पोरियो थो। उन वटि एतिरा पैसा न हुआ तेल जे लाइ या एम्बुलेंस जे किराए जा त उन करे जेको हुनखे जवाबु ॾिनो वियो। उन करे हू जेको सो वारस हुन जेको पीओ ऐं ॿिया जेके वारस हुआ उहो नियाणी जो लाश वापसि हीउ ॻोठ जेको आहे उहो नूरियाबाद खां 30 किलोमीटर परे हुसैन जाखरो नाले ॻोठ आहे। वापसि मोटरसाइकिल ते हिन सख़्तु सर्दीअ में वापसि लाश जेको सो वारस पंहिंजे मोटरसाइकिल ते ॻोठ कर। ठीकु आहे, वॾी महिरबानी। नाज़िम गुलाम मुस्तफ़ा मेमण थाणो बुलाग खान खां असांखे तफ़सील ॾिना आहिनि। जी नासिर हाणे अवांखे थर जी